ऐं अवां बुजुर्गन खे गौर इत्मीनान सां ॿुधणा आहिनि। रब करीम जल जलालुहु अमन वालुहु शालमु गुनहगार खे पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ऐं असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, ख़ुदा ताला जल जलालुहु अमन वालुहु खां या बि दुआ कयो ख़ुदा ताला तव्हांजी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। तव्हां ऐं असां सभई हिन जाइ ते अल्लाह जे रज़ा जे वास्ते गॾु थिया आहियूं। पंहिंजो को बि दुनियावी मक़सद कोन्हे। तव्हां असां हिन जॻह ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे वास्ते रब करीम जल जलालुहु अमन वालुहु जो पाक कलाम ॿुधण ऐं संदसि महबूब करीम जो फरमान ॿुधण दीन जूं ॻाल्हियूं सिखण वास्ते गॾु थिया आहियूं। ऐं पाण उमेद रखूं था त अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु हिन नेक महफ़िल जे सदके असांजे मुस्तक़बिल खे ख़ुदा सुधारे, असांजा माज़ी जा गुनाह रब तबारक व तआला माफ़ फरमाए। ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांजे दिल में पंहिंजे प्यारे हबीब करीम जी मुहब्बत जो दरिया मौजज़न फरमाए। ही सालानो प्रोग्राम क़िबला उस्ताज़ुल उलमा हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती मोहम्मद सालेह साईं नईमी रहमतुल्लाह ताला अलैह जे बारे शरीफ़ जे सिलसिले में उर्स मुबारक जे सिलसिले में हिन जगह ते मुनाक़िद थींदो आहे। हिन खां अॻु में बि ॿ टे दफ़ा फ़क़ीर खे हाज़िरी नसीब थी आहे। अॼु बि अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। अल्लाह तबारक व तआला इन नेक रूह जे सदके असांजे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, बिला ताख़ीर मां पंहिंजे मौज़ू खे शुरू थो कयां। सभ खां पहिरियां अव्हां जे आॾो तिलावत कयल आहे सॻोरी जी माना मफ़हूम अर्ज़ कंदुसि। उन खां बाद में जेके ॻाल्हियूं अल्लाह ताला चवरायूं से अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ज़ौक़ शौक़ बुलंद आवाज़ सां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह मजमू तमाम घणो आहे, पर दुरूद शरीफ जो आवाज़ घटि थो थिए। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी टियों दफ़ो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु पंहिंजी तारीफ़ थो फरमाए। तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु जी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। तवी असी मुसलमान आहियूं, मुवहिद आहियूं, ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे सिफ़त सना जा क़ाइल आहियूं। अल्लाह जूं वस्फ़ूं लातादाद आहिनि। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात सां को ज़ात में को सिफ़ात में शरीक कोन्हे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां वधीक ॿियो कंहिंजी बि ज़ात बरकत वारी नाहे। ख़ुदा तबारक व तआला पंहिंजी सिफ़त सना लफ़्ज़ शुरू करे थो तबार जो। तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु जी। और मुंहिंजा प्यारा दोस्त भी वही जेके भी दुनिया में बरकतूं आहिनि, रिज़्क़ रोज़ीअ जी बरकत आहे, फैज़ जी बरकत आहे, रूहानियत जी बरकत आहे। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे हिसाब सां फ़सुलनि जी बरकत आहे, सिहत जी बरकत आहे, ईमान जी बरकत आहे, अक़ीदे जी बरकत आहे, मुहब्बत जी बरकत आहे। ये सभई बरकतूं बाद में आहिनि। सभिनी खां वधीक बरकत वारो मुंहिंजो रब करीम जल जलालुहु अमन वालुहु आहे। ओ शानशाह रब करीम जी ज़ात बाबरकात जो सॼे जहान जो मालिक ऐं ख़ालिक आहे। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु ये सना ऐं सिफ़त एतिरी आहे जो अवां कहिड़ी बि शइ जी तारीफ़ कयो फिरी गिरी
अब स्पीकर जी तारीफ़ कयो, टेबल जी तारीफ़ कयो, टाइप रिकॉर्डर जी तारीफ़ कयो, शामियाने जी तारीफ़ कयो, कारीगर जी तारीफ़ कयो, बाग जी तारीफ़ कयो, गुल जी तारीफ़ कयो, हसीन जी तारीफ़ कयो, सुने आवाज़ वारे जी सिफ़त सना बयान कयो। पर सारी तारीफ़ फ्री करी अल्लाह पाक जी सिफ़त बनदी आ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलहम्द शरीफ जे तारीफ़ में, अलहम्द शरीफ जे तफ़सीर में, अलहम्द शरीफ जे बयान में मुफ़स्सिरन लिखियो आहे, आलिमन लिखियो आहे, मुहक़्क़िक़न लिखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असल में आहे हम्दुन, हे मीम दाल, हम्दुन माना सिफ़त सना ऐं तारीफ़, पर इन जे मथां अल्फ़ ऐं लाम आहे अलहम्दु। इन अल्फ़ ऐं लाम जे करे हम्द मख़सूस बणिजी वियो आहे, ख़ासि बणिजी वियो आहे। उहो कहिड़ो ख़ासि हम्द आहे, सभई तफ़सीर लिखंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हर हम्द, हर हामिद खां हर ज़माने में हर वक़्त सदाई साबित आहे उन अल्लाह जे लाइ जेको सभिनी जहाननि जो पालणहार आहे। सब सिफ़तूं मालिक जूं, अवा कंहिंजूं मूंसां ॻाल्हाईंदा हलिजो। हसीन जो हुस्न आहे त रब जी तारीफ़ आहे, जहान जो निज़ाम आहे त अल्लाह जी तारीफ़ आहे, सिज चंडी जी रोशनी आहे त अल्लाह जी तारीफ़ आहे, दरियाहनि जूं मौजूं आहिनि त अल्लाह जी तारीफ़ आहे, समुंड जे अंदरि बेपायान मोती आहिनि त अल्लाह जी तारीफ़ आहे, ज़मीन विछाई पई आहे त अल्लाह जी तारीफ़ आहे, जबल आसमान सां ॻाल्हियूं कनि था त अल्लाह जी तारीफ़ आहे, गर्मी अचे त अल्लाह जी सिफ़त सलाह आहे, साबुजादा सर्दी अचे त रब जी तारीफ़ आहे, जेकॾहिं मौसमूं तब्दील थियनि त अल्लाह पाक जी तारीफ़ आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, तवज्जो जी ज़रूरत आहे। जेकॾहिं को फैज़ वारो आहे त अल्लाह जी तारीफ़ आहे, जेकॾहिं मुंहिंजे मुहम्मद अरबी ते क़ुरान लहे त अल्लाह जी तारीफ़ आहे, जे सिद्दीक़ खे सिदाकत मिले त अल्लाह जी तारीफ़ आहे, जे फारूक आज़म फारूक बणिजे त मुंहिंजे रब जी तारीफ़ आहे, जे उस्मान गनी गनी आहे त रब जी तारीफ़ आहे, जे हैदर करार शेर खुदा है त अल्लाह जी तारीफ़ आहे, जे हुसैन करबला में दीन ला पियो कुसे त अल्लाह जी तारीफ़ आहे, जे उलमा अल्लाह जो पैगाम पहुचाइनि त अल्लाह जी तारीफ़ आहे। तूं मिठड़े रब करीम जे तारीफ़ खे जहिड़े पहलू ॾेखारी वञ त रब जी ज़ात बरकत ई बरकत वारो आहे। ॿुधो सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। बाबा पाण छायो चओ मुवाहिद, ॾाढे चओ ज़ोर सां। सही माना में मुवाहिद तौहीद वारा असी आहियूं, मुवाहिद असी आहियूं तौहीद असां वटा। कूड़नि ठॻीअ सां कूड़ी दावा कई आहे ऐं कूड़ो मुंहिंजा प्यारा दोस्त बीज़ तौहीद जो ठीको कयो अथनि। हो मुवाहिद न आहिनि, मुल्हिद आहिनि, तौहीद कोन बयानु कंदा आहिनि, तौहीन बयानु कंदा आहिनि। अल्लाह असांखे इल्हाद खां बि बचाए त अल्लाह ताला जी ज़ात असांखे तौहीद खां बि बचाए। मुवाहिद आहियूं त असां सुन्नी आहियूं, जे तौहीद आहे त असां वटा। मुंहिंजा प्यारा दोस्त तौहीद छाखे चइबो आहे अचो त मां तोखे ॿुधाए छॾियां। तौहीद 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 धार ॿिए सॼे जहान खे मुशरिक ठाहे वेठा आहिनि। ठीको तौहीद जो पाण खयो अथनि, जिथे वेंदा बाबा तौहीद तौहीद। ऐं तौहीद जे आड़ में नबियनि जी गिला, पीरनि जी गिला, अल्लाह वारनि जी गिला, खुदा वारनि जे फैज़ जो इनकार, रसूलुल्लाह जे कमालात जो इनकार, महबूब करीम जे इल्म ग़ैब जो इनकार, औलिया अल्लाह जे कमालनि जो इनकार, मुंहिंजा प्यारा दोस्त जेका जे शान जो इनकार। इन जो नालो तौहीद रखियो अथनि। इहा तौहीद न आहे, इहा तौहीन आहे। रब करीम जी ज़ात असांखे तव्हांखे सभिनी खे तौहीन खां बचाए। हक़ीक़त में अल्लाह ताला असांखे चइनि यारनि वारी तौहीद नसीब फरमाए। औलियाए कामिलीन वारी खुदा तबारक व तआला तौहीद नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा दोस्त तौहीद छाखे चइबो आहे, मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ो कयां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिजा। अल्लाहुम्मा सल्लि अला
सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बड़ी सलात बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़े मौलवीअ जी मुतक़ीर ॿुधी तौहीद तो ॿुधायांव। अब आप ॿुधा कहिड़ी तो ॿुधाए तौहीद? अल्लाह ताला जी तौहीद आहे। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिं वलीअ खां विलायत खसे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिं वलीअ खे गुमराह करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कंहिं पीर पैगंबर जो चवणो न करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात नबीअ जी दुआ रद्द करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कंहिं पीर खे कंहिं पैगंबर खे माज़ अल्लाह नकुले कुफ्र कुफ्र नबाशद जहन्नम में विझे त मर्ज़ी जो मालिक आहे। मुसलमान हिकिड़ो दफ़ो तौबा त कर। इहा आहे तौहीद। नबीअ जी गुस्ताखी, नबीअ जी दुआ रद्द, नबीअ जे फैज़ जो इनकार, औलिया अल्लाह पीरन फ़कीरन ख़ुदि नबीअनि जे लाइ त ख़ुदा चाहे त उनखे जहन्नम में विझे। इहा आहे तौहीद। मुजाहिदा उन जाइ ते मुंहिंजो जलसो रखियो। मुंहिंजो मौलवी खे ख़बर तौहीद जी कान्हे का। ही तो चवे त रब जी ज़ात कंहिं नबीअ जी तौहीन करे, कंहिं नबी पाक जी दुआ रद्द करे, कंहिं माज़ अल्लाह नबीअ खे जहन्नम में मोकिले, कंहिं पीर फ़कीर खे ख़ुदा गुमराह करे। इहा तौहीद आहे। इहा तौहीद नाहे तौहीन आहे। तौहीद त इनखे चइबो आहे रब करीम जी ज़ात कुदरत जो मालिक आहे। रब चवंदो आहे यफ़अलुल्लाहु मा यशा। मां जीअं वणे तीअं कयां, मूंखां पुछण वारो कोन्हे को। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जी हा तौहीद आहे, वहदानियत आहे, अकेलाई आहे, हेकड़ाई आहे। जो हिकिड़ो बंदो आहे, बानो आहे, किने पाणीअ मां पैदा थियल आहे, अंबर जे पेट मां आम माण्हुनि मां गुरजाओ आहे, दुजा जे तख़्ते ते ईंदो आहे, राज ॿिया बि पैदा थिया, जग ॿिया बि पैदा थिया, पर इहा बि अल्लाह जी तौहीद आहे। जेके बाने ते नज़र करे वेठो ज़मीन ते आहे, पर नज़र लोह महफूज़ में आहे। लोहे महफूज अस्त पेशे औलिया, आंच महफूज अस्त महफूज अज खता। रूनी से फरमाया तो लोह महफूज अल्लाह जे वलियन जे आॾो आहे। अल्लाह जी तौहीद आहे या करे सघे थो या न? या अल्लाह ताला जी तौहीद आहे, रब जी वहदानियत आहे। जेकॾहिं कंहिं पंहिंजे बाने ते राज़ी थी पवे, पंहिंजे बाने सां महिरबानी करे, रब ताला फरमाए मा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता अहबबतुहु फइज़ा अहबबतुहु फकुन्तु समाहु अल्लज़ी यस्मउ बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिहा व यदहु अल्लती यबतिशु बिहा व लइन सअलनी लऊतियन्नहु। रब ताला फरमाईंदो आहे मुंहिंजी तौहीद आहे, मूंखां को पुछण वारो कोन्हे। मां जे करे बाने ते राज़ी थियां त बाने जा हथ मां बणिजी वञा, अखियूं मां बणिजी वञा, कन मां बणिजी वञा, हुन जूं टंगूं मां बणिजी वञा। जंहिंसां हले बाने में कुदरती ताक़त आहे, जन कननि सां ॿुधे सां कुदरत जी ताक़त आहे, जन हथनि सां पकड़े सां कुदरत जी ताक़त आहे, जंहिं ज़बान सां ॻाल्हाए सां ज़बान कुन फयकून बणिजी वेंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मूंखां पुछण वारो कोन्हे। बाने खे नवाज़िया त मां नवाज़ींदो आहियां। अल्लाह ते का पाबंदी आहे? रब जे ज़ात बाबरकात जे मथां को 144 जो कलम लॻल आहे। ख़ुदा जी ज़ात कंहिंखां डिॼे थो? कतई न। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी इहा बि तौहीद आहे, अल्लाह जी इहा बि वहदानियत आहे। ॼमे त मके में, पले त मके में, अचे त यतीम थी अचे। मुंहिंजा अदा अबो गुज़ारे वियो आहे, सालनि जो आहे त मां जहान छॾे वई आहे। मके जे शहर जूं बकरियूं मज़दूरी ते चारींदो वठे। मके वारनि खे शनास कान्हे, सम्झनि कोन था केरु आहे। सभु को चवे मुहम्मद बिन अब्दुल्लाह, पर मुंहिंजा अदा अज़ल में लिखियो पियो आहे वरफ़अना लक ज़िक्रक। लिखियो पियो आहे काइनात कान्हे, ज़मीन कान्हे, अर्श कोन्हे, कुर्सी कोन्हे, लोह कोन्हे, जबल नाहिन, आदम नाहे, जिब्रील कोन्हे, का शइ कान्हे का। मके वारनि जे लेखे यतीम पियो घुमे, पर अज़ल में लिखियो पियो आहे वरफ़अना लक ज़िक्रक। ओ सोहणा तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे त मां रब जे ज़ात कयो आहे।
मक्के वारा को नथा सुञाणन पर जे मक्के जे गलीअ मां अचे मक्के जे रस्ते तां जे वणनि जे हेठां लंघे मक्के जे पहाड़नि जे हेठां लंघे त जबल चवनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु नबी अल्लाह सब चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मक्के जा को नथा सुञाणन पर मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात अम्मा जे पेट में आ महबूब पाक अम्मा जे पेट मां जा दुनिया ते तशरीफ़ फरमा को नथो आ त अम्मा जा जानवर सलाम कन वण सलाम कन खूह सलाम कन पहाड़ सलाम कन हज़रत आमना रज़ी अल्लाह तआला अन्हा जथा लंघे त वण चवन ओ मुहम्मद जी अम्मा मुबारक थी अञा दुनिया ते आयो कोने 1.25 लख नबी आया आदम आयो नूह आयो हजरत ज़करिया आयो शीस आयो सुलेमान आयो ईसा आयो मूसा अलैहिस्सलाम नबी आयो रुगो मुबारक को न तोड़े मुबारक दींदो वने चवंदो वने ओ मुझे महबूब जी अम्मा तोखे मुबारक हो जाई ओ प्यारो हबीब तो वट मेहमान थी आयो आ जंहिंजे सदके आदम अलैहिस्सलाम खे खुदा तबारक व तआला जन्नत नसीब फरमाई तौबा कबूल फरमाई इब्राहिम खलीलुल्लाह जो आड़ा गुलजार बणजी वियो नूह जो बेड़ो तरी वियो 1.25 लख नबियनि जूं जंहिं जवान जे सदके क़यामत ताईं गुनहगारनि जा गुनाह पिया सरकार जो वसीलो वठी दामन झले रब जे दरबार में ईंदा महबूब मेड़ वठी आया हो मौला माफ़ कर रब ताला चवंदो ज़ानी बख़्शींदुसि चोर बख़्शींदुसि बेनमाज़ी बख़्शींदुसि गुनहगार बख़्शींदुसि ॾोही बख़्शींदुसि केर बि हूंदो बख़्शींदुसि हबीब जी दामन वठी ईंदो को न बख़्शींदुसि हिकिड़े बेअदब खे को न बख़्शींदुसि बेअदब जी माफ़ी कान्हे आया ना कान्हे हर शइ माफ़ थींदी बेअदबी माफ़ कान थींदी मुंहिंजा प्यारा दोस्त सुभाणे मथां को तोखे चवे त तव्हांजो मुफ्ती तव्हांखे ग़लति ॿुधायो आहे क़ुर थो चवे त शिरक ख़ुदा माफ़ न कंदो आहे अब्दुर रहीम थो चवे बेअदबी माफ़ कोन कंदो आहे मां थो चवां चाचा तो क़ुर पढ़ियो ई कोन्हे को शिरक ख़ुदा माफ़ कोन कंदो पर शिरक में बि बुनियादी पहलू बेअदबी जो आहे जो अल्लाह जहिड़ो ॿियो अल्लाह ठाहे बेअदबी कंदो आहे हक़ीक़त में बुनियादी ॻाल्हि बेअदबी हूंदी आहे उन खां पोइ शिरक थींदो आहे ईअं सम्झ त शिरक जो बुनियाद बेअदबी हूंदी आहे रब जी ज़ात बाबरकात बेअदब खे कतई माफ़ कोन फरमाईंदो आहे तोखे शिरक जी ख़बर ई कान्हे तो शिरक सम्झो ई न आहे शिरक छा थींदो आहे रुगो तौहीद ज़बान सां चवंदो आहे पर तोखे तौहीद जी ख़बर कान्हे मां उन साॻी जॻह ते ॿुधायो बाबा इहा अल्लाह जी ज़ात जी तौहीद आहे रब जो शान आहे जो यतीमनि जे यार खे जहान जो सरदार बणाए जोड़े जोड़ जहान जी जदह जोड़ाई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तय करीमते चिटो चायाई अन मौला का व अंत महबूबी ये उताई वो लिखी दिनाई बई सराऊ सैयद के रब करीब जी ज़ात बाबरकात राज़ी छो जो तमाम वहदानियत जो मालिक आहियां जे यतीमनि जे यार खे जहान जा बार ॾेई छॾिया सॼे जहान जो शाफ़ी बणाया इमामुल अंबिया बणाया सैयदुल अंबिया बणाया अव्वलीन आख़िरीन जो पेशवा बणाया ऐं उहो हबीब बणाया जो 12 साल छा 12 करोड़ साल छा क़यामत ताईं जॾहिं बि को पंहिंजे हबीब जी दामन वठी मुंहिंजे दर ते अचे ॾोह बख़्शींदो वञासि ख़ुदा जो कसम आहे हे जहान हले ई मुझे आका जे सदके थो पियो हे कायना जो सिज चंडो भरणी मुझे महबूब जे करे था पिया असां गुनहगार ॾोही बेनमाज़ी बदकार बदकिरदार असां जी गुनाहनि सां दामन भरी पई आहे रब ताला फरमाईंदो आहे मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मुंहिंजा हबीब कावड़ ईंदी आहे नमाज़ न आहिनि पढ़ंदा कावड़ ईंदी आहे ज़िना कंदा आहिनि चोरियूं कंदा आहिनि बदकारियूं कंदा आहिनि गुस्सो ईंदो आहे मां रब जे ज़ात बाबरकात खे चाहींदो हा त अज़ाब कयान तबाह कयान बर्बाद कयान ज़मीन जो तख़्तो खणी ऊंधो करे सरिया जेॾा दाणा करे छॾियान पर छा कयां मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मां रब करीम छा कयां कीअं अज़ाब कयान तूं जो मुहम्मद उम्मत में मौजूद आहे
तुझे सदके अज़ाब टारे छॾींदो आहियां। मुंहिंजा महबूब जी तोते तुंहिंजे शफ़क़त ऐं रहमत ते मुंहिंजी नज़र ईंदी आहे त मां ॾोहिनि खे माफ़ करे छॾींदो आहियां। चइबो थी यार हल हुजे त गुनहगार त घणो आहे पर हुजे यार जे सदके माफ़ी। हाणे सच ॿुधा इन महबूब जी को तौहीन करे तौहीद ॻाल्हाए त अलाह जेकॾहिं कंहिं नबीअ खे जहन्नम में मोकिले त ख़ुदा जी तौहीद आहे। माज़ अल्लाह, अल्लाह तबारक व तआला नबियनि वलियनि खे जन्नत लाइ पैदा कयो आहे या जहन्नम लाइ? ॾाढे त ॻाल्हायो आहे भाउ। सभई वर्दी ॾींदा हलो अल्लाह जा सालिह बाना, रब जा नेक बाना, ख़ुदा जा प्यारा बाना जन्नत जे लाइ हन या माज़ अल्लाह जहन्नम जे लाइ हन? या ख़ुदा जी तौहीद आहे या ख़ुदा जी वहदानियत आहे त ख़ुदा चाहे त जेकॾहिं कंहिं नबीअ खे जहन्नम में मोकिले त करे सघे थो। माज़ अल्लाह जो कुफ्र जो कलमो आहे। अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद, रब वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदो आहे। रब करीम जन्नत जो नबियनि सां वाइदो कयो आहे, बल्कि जन्नत जो नबियनि खे ख़ुदा सरदार बनायो आहे। मज़ा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। हाँ जन्नत बनाई अल्लाह, चौ चौ कहे बनाई आहे, ॾाढे जो कहे बनाई आहे, पर जन्नत खे वसाइण वारो मोहम्मद मीरा सब चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और मुंहिंजा प्यारा दोस्त दीन भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाई था वॾा वण वण कारजा जिते नागस झन नीला उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे कलड़न हीला जिते कुड़मन कबीला उते रसज रहबर राह में। अबो छॾे वञे, अम्मा छॾे वञे, पुट मण मिटीअ जा वारे वञनि, कारे कलर में सुम्हारे वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्त कासा काने का पाणी कोन्हे का उन जगह पे रूह वारो कोने को। सरकार फरमाइनि था अज़ीज़ छॾे वेंदई मलाइक पोइ ईंदई अॻु में मां मोहम्मद करीम ईंदुसि। वॾा वण वण कारजा जिते सोढ़ा घट सबील मता मूंखे छॾिए तूं आरी जाम असील हण विलीअ जा वसील रसज रहबर राह में। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह जी तौहीद आहे, रब जी वहदानियत आहे जो पंहिंजे बंदे खे, पंहिंजे बाने खे, पंहिंजे रसूल खे, पंहिंजे ख़ल्क़न खे अल्लाह पाक जी ज़ात एतिरो मक़ाम अता फरमाए जो काइनात जा माण्हू पिया नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। जंहिं वटि वञ सभु को चवंदो नफ़्सी 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 इज़हबू इला गैरी। अॼु मूंखे पंहिंजी लॻी पई आहे ॿिए ॾे हलिया वञो। सॼो जहान नफ़्सी जे आलम में हुजे, ख़ुदा वहदहू ला शरीक जलाल में हुजे या ख़ुदा जी तौहीद जो टाइम न आहे ख़्याल कर जीअं चवंदे तीअं कंदो वेंदुसि।